जी हिकु वण सिंध अमड़ जे नाव जे सिलसिले में अॼु असां घोटकी जे मुख़्तलिफ़ हंधनि ते माण्हुनि तरफ़ां जेका सिंध अमड़ खे वणनि जी सूरत में भेटा ॾिनी पई वञे उन हवाले सां इरिगेशन कॉलोनी घोटकी ऐं सिंध जे तारीख़ी माग माथिलो मुमल जी माड़ी जे गवर्नमेंट हाई स्कूल में हितां जे इंतिज़ामिया तरफ़ां वण पोखिया विया। उन हवाले सां हिते मौजूदु स्कूल जा जेके उस्ताद आहिनि ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल्हि कंदा। हिकिड़ो बहितरीनु अमल आहे वणनि जी पोखाई जो KTN सथ जो हिकिड़ो बहितरीनु अमल आहे ऐं हमेशह पहिरियों खां इहे प्रोग्राम कया वञनि था। ही बि उन तसलसल खे बरक़रार रखंदे असांजो KTN चैनल जेको आहे उन्हनि ही हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम रखियो आहे। हिन सां असांजी सिंध अमड़ जेका आहे उन में सूंहं वधंदी। महिरबानी। हिकु वण सिंध अमड़ जे नाव जे सिलसिले में अॼु असां मौजूदु आहियूं इरिगेशन कॉलोनी घोटकी में, जिते इरिगेशन कॉलोनी जे मुलाज़िमनि रहवासियुनि वणनि सां मोहबत कंदे सिंध खे वणनि जी भेटा ॾिनी आहे। फज़ुल कलड़ो सां मौजूदु आहे जंहिं हिन सॼे वणकारी जी मुहिम खे हिते इरिगेशन कॉलोनी में मल्हाइण जो तमामु कयो। उन सां ॻाल्हि कंदा आहियूं। बाक़ी कीअं था महसूसु कयो? साईं असां महसूसु कयो था त जेको वणु आहे वण इंसान सां माना लाज़िम बलज़ूम आहे। वणु जेको आहे कार्बन डाइऑक्साइड जेको आहे गैस आहे उहा ख़ारिज करे थो, जेका असांखे जेको आहे वठे थो, जेका असां गैस कढूं था ॿाहिरि, ऐं जेका ऑक्सीजन गैस आहे उहा ॿाहिरि कढे थो, उहो तव्हां असां इंसान जेको आहे जज़ब कयूं था। वणु इंसान जो जियापो आहे। वणु लॻे इरिगेशन जे वाहन जे कड़नि ते तमामु घणा वण हूंदा, हाणे उहो असांखे नज़र अचे थो त आहिस्ते आहिस्ते वण घटिजी विया आहिनि। उन जे लाइ तव्हां कहिड़ियूं कोशिशूं कयो था? अॻे वण जेके अक्सर करे टारियूं हूंदियूं हुयूं, टारियूं हाणे जेके आहिनि उहे सिम जे करे या कंहिं जे करे उहे टारियूं आहिस्ते आहिस्ते सुकंदियूं थियूं वञनि। कॉलोनी में तव्हां ॾिसो था अक्सर जेके वण लॻल आहिनि टारियुनि जा उहे सुकी विया आहिनि। पोइ सिम जे करे कहिड़े कलर जे करे इन सबब जे करे हाणे असां बाक़ाइदा बबुर ऐं जेको वण ॾिना आहिनि इहे असां सभिनी वाहन सां हणंदासीं। इनशाला असां पूरी पंहिंजी सिंध आबाद कंदासीं। ही तमामु भलो कमु आहे जेको तव्हां झर झंग वञी करे जेको आहे आलूदगी खे ख़तमु करण लाइ जेको आहे हिकु जेको आहे वणु जेको आहे सिंध अमड़ जे नाव जेको आहे तव्हां पोखो था, इहो भलो अमल आहे। छो त वॾे में वॾो मां KTN वारनि खे या कावश वारनि खे जस ॾियां थो त उहे वञी तालीमी इदारनि में जेको आहे वञी करे वण पोखनि था। छो त जॾहिं तालीमी इदारा में ई आलूदगी न हूंदी, उते ई वण हूंदा, उनजी हिफ़ाज़त कई वेंदी, त पोइ ॿी जॻह ते बि हिफ़ाज़त कई वेंदी आहे। आफ़रीन आहे असांजे ॿिए खाते वारनि खे आया आहिनि हिन कम जे लाइ। ऐं हीअ वण असांजे लाइ तमामु ज़रूरी आहिनि। तव्हां वाहन जी ॻाल्हि कई त वणनि तव्हां वाहन था, वण घटिजी विया आहिनि। उहो सिम जे करे वण जेके सुकी विया हुया, हिन वक़्तु जेका वणनि जी पोज़ीशन आहे असां वटि वणनि ते तमामु घणा वण आहिनि जेके नवां तमामु तयारु थी विया आहिनि, मुड़ुस खां वॾा तयारु थिया आहिनि। इनशा ताला सभई वाह जेके आहिनि से वणनि सां सरसब्ज़ थी विया आहिनि। इंतिहाई ज़रूरी आहे। अॼुकल्ह जेको इहे गर्मी पद वधी वियो आहे, इंतिहाई इन जो वॾे में वॾो सबबु इहो आहे त वणनि जी कमी, ॿेलनि जी घटिताई, इन जे करे मौसमनि ते वॾा असर पवनि था। गर्मी घणी थिए थी, बारिशूं घटि थियनि थियूं। जन इलाइक़नि में ॿेला आहिनि या वण तमामु घणा आहिनि, हुते मौसम बहितरीनु मुतदिल ऐं नॉर्मल रहे थी। ऐं जिते जिते वण कटिजी विया आहिनि, जीअं बयाबान में वण घटि हूंदा आहिनि, हुते टेम्परेचर घणो थी वेंदो आहे। उन जे करे हे जेकी दोस्तनि KTN जी मदद सां महिरबानी सां हे शजरकारी मुहिम शुरू कई आहे। बहितरीनु हिकिड़ो अमल आहे। पहिरियों असीं KTN न्यूज़ वारनि जा, KTN साथ वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं जेके हिन वणकारी मुहिम में तमामु भरपूर हिकिड़ो पंहिंजो किरदारु अदा कराया आहिनि सिंध लेवल ते ऐं पाकिस्तान लेवल ते। मां सम्झां थो वणकारी जी मौसम में जेकॾहिं हिकिड़ो माण्हू हिकिड़ो वणु लॻाईंदो त इहो अॻिते हली माहौल जे लाइ बि बहितरु थींदो असांजे लाइ, ऐं जेका आहे वणनि पंहिंजो इंसान ज़ात लाइ बि बहितरु, पखियुनि लाइ बि बहितरु, जानवरनि लाइ बि बहितरु थींदो। ऐं इहा सुठी मुहिम आहे। जेकॾहिं सभई असां गॾिजी सॾिजी इन ई मुहिम में हिसो वठूं ऐं हर हिकु माण्हू हिकिड़ो वणु लॻाईंदो त शायदि ई असांजो माहौल जेको बहितरु थी पवंदो। असां हाई स्कूल मुमल जी माड़ी में मौजूदु आहियूं ऐं हिते बि असां हितां जी जेके बि रवासी आहिनि उन्हनि खे मोटिवेट करणु आया आहियूं ऐं हितां जे शागिर्दनि खे बि मोटिवेट करणु आया आहियूं त उहे एक्टिवली इन में पार्टिसिपेट करे। ऐं जेको पोयां 4 ॾींहं गुज़रिया आहिनि उनमें बि असां हज़ारे ई माण्हू असां सां राब्तो कयो आहे ऐं असां खां प्लांट्स वठी विया आहिनि
त मां उमेद कयां थो त डिस्ट्रिक्ट घोटकी जी आवाम जेको आहे अहिड़े नमूने सां ई जेको आहे मुहिम खे जेको आहे वेलकम रखंदी अॻिते बि जेको आहे ऐं इनशाअल्लाह असां कंहिं हद ताईं जेको आहे पंहिंजे माहौल खे बहितर करण में कामयाब थी। वण सिंध अमण जे नाम जे सिलसिले में वणकारी जी मुहिम जो सिलसिलो जारी आहे। उमेद आहे त ही जेके ॿिए खाते जूं ऐं मुख़्तलिफ़ स्कूलनि जी जेके इंतिज़ामिया आम माण्हू सिंध वासी जेके गॾिजी कोशिशूं कनि था इन सां असांजे माहौल में सुधारो ईंदो ऐं सिंध अमण ते वणनि जी छांव घाटी ऐं गहरी थींदी। कैमरामैन सदाम मलिक सां गॾु अलावर बौज़ार, KTN न्यूज़ घोटकी। नोएडा कहाँ से करो?